ही डिस्ट्रिक्ट दादू तालका जो ही वंस अगेन ही ॾिसो रोड जी हालत ही कहिड़ी बि फासी पई आहे होॾे बिल्डोज़र छा था कनि मिट्टी साइड मां ॾिसो कढे रोड ते हणी था छॾनि साइड मां कढे रोड ते हणी था छॾनि हमेशह इहो सिस्टम रहियो आहे असांखे हिते 3 साल थियण वारा आहिनि लेकिन हिन असांजी रोड जी इहा ई हालत ॾिठी आहे त ही जॾहिं बि सैलाब अचे थो रोड ख़राब थिए थो ही साइड्स मां मिट्टी कढे हेॾे हणी था छॾनि हालांकि हिननि खे ठीका ॾाढा मिलिया आहिनि हिते डॉक्टर संजीला लेगारी जेकी आहे ही हुननि जो पंहिंजो अबाणो ॻोठु आहे हाणे सॼो असांजो अॼु छा थियो आहे जो ही प्रॉपर वे सां रिकंस्ट्रक्ट न करण जे करे हिते ॾिसो सॼो स्टाफ लही वियो आहे हू असांजी कहिड़ी फासी पई आहे ऐं हू टीचर्स वीचारियूं हुते बीठियूं आहिनि एॾी परेशानी में तव्हां ॾिसो था सिंध जी न्याणियूं वीचारियूं केॾी परेशानी में बीठियूं आहिनि अगरि तव्हां ॾिसी सघो था त तव्हां पाण ॾिसो ही आहे असांजे MNMPS जी हालत हिकु रोड हिननि खां नथो ठहे जस्ट हिकु रोड आहे उहो बि नथो थिए हैरत जी ॻाल्हि आहे छा इन ते केतिरो ख़र्च थींदो तव्हां पाण ॿुधाए था सघो त इन ते केतिरो मामूली ख़र्च आहे लेकिन उहो बि करण ते को बि तयारु न आहे हे बणा हिकिड़ो ठीको सुठे ठेकेदार खे ॾियनि त बसि न हिन जो मसलो ई हल थी वञे पर हे ईअं कंदा ई कोन हे मामूली सी ॾिसो जस्ट हिननि खे स्मूथी करण जे लाइ मिटी विझी वरी मिटी हेठि था करे छॾनि बसि हो ॾिसो होॾां बि ॾिसो तव्हां ही कहिड़ी फासी पई आहे विच ते असां बीठा आहियूं होॾां वीचारियूं फीमेल्स ॾिसो पंधु पियूं थियूं वञनि केॾियूं ॾिसो पंधु थियूं वञनि छा हालत लॻी पई आहे वीचारनि जी अफ़सोसनाक जहिड़ी हालत न आहे त न्याणियूं सिंध जूं ईअं रोडनि ते पियूं हलनि असां भला कंहिंखे चऊं प्लीज़ सरदार अली शाह तव्हां एजुकेशन जा मिनिस्टर हो असांखे थोरो ॾिसो असां कीअं था वञूं या मुराद अली शाह CM ऑफ सिंध प्लीज़ रिक्वेस्ट टू यू अगरि ही कुझु नथा कनि त तव्हां कुझु करे था सघो हिन मसइले खे हिन रोड खे हिकु दफ़ा ॾिसणु अचो ऐं पोइ असां सां जस्टिस करो प्लीज़